नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त के चोटियारियूं में खबर ॾींदड़ चोटियारियूं में ॻोठ खाना राजड़ जे रहवासी बाहिरन कमालदीन राजड़ रब नवाज़ सदाम राजड़ ऐं ॿियनि हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाज कयो। उन मौके ते एहतजाज कंदड़नि दाईंदे चयो त बााثर दारोगो जुमन राजड़ पंहिंजनि शार्तनि जी मदद सां पहिरीं असांजे घर जो लंघ बंदि कयो। उन बाद हाणे प्लाट ते कब्ज़ो करे वरितो आहे ऐं रहियल प्लाट ते पिण कब्ज़ो करणु चाहे थो। उन लाइ कब्ज़ो कयल प्लाट ते ट्रैक्टर पिण बीहारे छॾियो अथसि त कंहिं बि वक़्तु मौक़ो ॾिसी ट्रैक्टर जी मदद सां असां जा घर ऐं प्लाट बिल्डोज़ करे कब्ज़ो करे वठा। हिननि वधीक चयो त दारोगो मोहम्मद जुमान गुज़िरियो 15-17 ॾींहं न वठी बग़ैर कंहिं सबब ॼाण असांजे घर जे घटिया ते कब्ज़ो करे वेही रहियो और हथियार बंदि वेहारे छॾियो। असांजे जान माल खे ख़तरो आहे। अदा तमामु इलाइक़े मौजूदु तरीन माण्हुनि खे अपीलूं करे थकिजी पिया आहियूं पर कंहिं बि क़िस्म तदारक न पियो करायो वञे। पैसा घणे DSP DC साहब खे पर ज़ोर अपील करो त फौरी तौर ते नोटिस वठी कब्ज़ो ख़तमु करायो वञे जे असीं सुकून रही सघूं। DC ऑफिस AC ऑफिस टोटल माना अपीलूं कयूं किथां बि को अमल कोन थी सघियो आहे। असीं चाहियूं था त DC AC ऑफिस मां नोटिस अची कब्ज़ो ख़त्म कराए वञे जीअं त असीं सुकून रही सघूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।